कश्मीर ऐं गिलगित मामलनि वारे सलाहकार कमरुज़मान कायरा चयो आहे त काफ लीग जे मेंबरनि पार्टी डायरेक्शन ख़िलाफ़ वोट ॾिनो। लाला मूसा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कमरुज़मान कायरा चयो त चौधरी शुजात मेंबरनि खे वोट ॾियण खां रोकियो हुयो। हुन चयो त हुकूमती इतिहाद वॾ वज़ारत वारो केस फुल कोर्ट में हलाइण जो मुतालबो कयो। चूंड खां अॻु पीटीआई इल्ज़ाम लॻाया हुआ त वोट ख़रीद कया पिया वञनि। कमरुज़मान कायरा चयो त आइन में ट्रस्टी वॾे वज़ीर जी गुंजाइश मौजूदु नाहे। संदसि चवणु हो त अदालती फ़ैसिलो जो एहतराम कनि था। पीटीआई वारा मुल्क खे बहिरान ॾांहुं धिके रहिया आहिनि। जेयूआई सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त क़ौमी मामलनि में का बि मुदाख़लत क़बूल न कई वेंदी। डेरा इस्माइल खान में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फजलुर रहमान चयो त हू कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदा न ई वरी कंहिंजो दबाव क़बूल कंदा। हुन चयो त आइन मूजिबि समूरा फ़ैसिला पार्लियामेंट में कया वेंदा। पीटीआई पंहिंजी नाकामीअ जा इल्ज़ाम ॿियनि ते न मढ़े। संदसि वधीक चवणु हो त जॾहिं खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई, पार्लियामेंट ऐं इंतिज़ामी मामलनि में मुदाख़लत शुरू थी वई, जेको तमाशो बंदि थियणु घुरिजे। मौलाना फजलुर रहमान चयो त पार्लियामेंटी मामलनि में मुदाख़लत सां बहिरान पैदा थींदा आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त पंजाब जे वॾे वज़ीर 1.5 महीने में 2 भेरा हलफ़ खंयो, 3 जी तयारी आहे। पंहिंजे जारी कयल बयान में शेख रशीद चयो त हुक्मरान इत्तेहाद वारा वाइड़ाप जो शिकार आहिनि। हुन चयो त पंजाब असेंबली में अक्सरियत हाराए वई ऐं जिन जा वोट ई घटि हुया उन्हनि खे कामयाबी मिली। उन खां वॾो कहिड़ो सियासी बहिरान ऐं अदब इस्तेहकाम हूंदो। मोहब्बत एरो जतोई वेझो जाब्तार मुड़स कारां इल्ज़ाम मढ़े नौजवान घरवारी खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। ॻोठ निहाल शाह हवेली में जाब्तार सद्दाम हुसैन शाह कारां इल्ज़ाम हेठि घरवारी इरफाना शाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची वाक़िए वारे हंधि लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त क़तल केस में मुलविस जाब्तार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। देहरकी जे बलोच कॉलोनी मां निजी कंपनी जे ठेकेदार जो तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। पुलिस मूजिबि भाण फैक्ट्रीअ जे ठेकेदार अहसन खे लोही राडन हणी क़तल कयो वियो आहे। पुलिस ॿुधायो त मक़तूल ठेकेदार पंजाब जे शहर हासिलपुर जो रहवासी आहे, जेको भाण फैक्ट्री में ठेकेदार हूंदो हुयो। पुलिस ॿुधायो त मक़तूल जो लाश तहवील में वठी वाक़िए जी जांच कई पई वञे। अहमदपुर वेझो जाब्तान घर ते हमलो करे 22 वरियनि जे नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। देहराजू देरो में हथियारबंदनि घर ते हमलो करे गोलियूं हणी नौजवान अर्ज़ मोहम्मद रिंद खे क़तल कयो। मक़तूल जे पीउ जो चवणु आहे त पुराणे संगावती तकरार तां बिरादरी जे माण्हुनि पुट खे क़तल कयो आहे। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। मेहर वेझो मच्छीअ जे तलाउ में विझण दौरान पेर तिरकण सबबि 8 वरियनि जो मासूम नीगर ॿुॾी फोत थी वियो। ॻोठ गंजा में मच्छीअ जे तलाउ में विझण दौरान मासूम ॿारो सुमेर सियाल ॿुॾी फोत थी वियो। नीगर जो लाश घर पहुचण ते वारसनि में रोज राड़ो मची वियो। संदसि माउ खे बेहोशीअ जा दौरा पवण लॻा।
कक्कड़ पुलिस मुबैना मुक़ाबले बाद 3 जाब्तारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो आहे। SHO नूर मोहम्मद मरी ॿुधायो त कारी मोरीअ वटि मुक़ाबले बाद 2 ॾोहारिन राशिद रिज़वान ऐं मुस्लिम गाॾही खे पिस्तल समेत गिरफ़्तार। जाब्तार ख़िलाफ़ 13 मुक़ाबले जा 2 धारा केस दाख़िल करे वधीक जांच कई। दादूअ में डायरिया ख़तरनाक सूरतहाल इख़्तियार करे वई। वधीक हिकु पीरसन फोत थी वियो आहे। हिकु हफ़्ते अंदरि फोतियुनि जो अंग वधी 4 थी वियो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त सिविल इस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबबि रहवासी मरीज़नि खे निजी इस्पताल मां इलाज कराइण ते मजबूर कयो पियो वञे। हुन ॿुधायो त निजी इस्पतालनि में रश हुअण सबबि डॉक्टर पारां ॻरी फीस वरिती पई वञे, जंहिं सबबि ग़रीब रहवासी ॻणटीअ जो शिकार थी विया। हुननि ॿुधायो त सिविल इस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में सहूलियतुनि जी खोट ऐं सफ़ाई जा जोगा इंतज़ाम न हुअण सबबि मरीज़नि जो बहितर इलाज न पियो कयो वञे। हुननि सिहत खाते जे आला मंदारनि खां मुतालबो कयो आहे त सिविल इस्पताल में डायरिया मर्ज़ ते ज़ाब्तो आणे सहूलियतूं फ़राहम करे इंसानी जानियूं बचायूं वञनि। खैरपुर में जाब्तार साली खे मुबैना तौर अगवा करे वियो। वारसनि पारां शाह लतीफ़ थाणे ते NC कटराई वई। पुलिस मूजिब लुकमान शहर वासी जाब्तार अब्दुल रशीद जमाली ख़िलाफ़ साली खे अगवा करण जॾहिं त वारसनि संस लापता थियण जी पिण NC कटराई हुई। इलाइक़े में चौबोल आहिनि त जाब्तार अब्दुल रशीद सालीअ सां शादी करण लाइ घरां निकिरी वियो आहे। वाही पांधी में होटल मालिक खे बिला जवाज़ तशद्दुद करे ट्रैक्टर फुर कंदड़ 5 जाब्तारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। वाही पांधी में होटल मालिक रमज़ान जमाली खे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ जाब्तारनि ख़िलाफ़ शरीफ़ जमाली जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में मुलज़ जाब्तारनि में मलंग मरचो कादन पीर लाशारी ऐं हिकु अञातल शख़्स शामिल आहिनि। मुतासिरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त होटल मालिक ते तशद्दुद कंदड़ जाब्तारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। उडेरोलाल वेझो नीगर सां बदफेली कंदड़ जाब्तार मस्जिद जे पेश इमाम जी गिरफ़्तारी लाइ रहवासियुनि पारां रैली कढी रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो। रेलवे कॉलोनी में नीगर सां बदफेली ऐं मस्जिद जे बेहुरमतीअ कंदड़ जाब्तारनि जी पेश इमाम खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ थाणे आॾो धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त जाब्तार ख़िलाफ़ मस्जिद जे बेहुरमती जो धार केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। पुलिस पारां जाब्तार जी गिरफ़्तारी जी ख़ातिरीअ बाद मुज़ाहिरीन एहतजाज ख़त्म करे छॾियो। हाँ